मौलवी शेहज़ाद जमील जा बयान ॿुधण जे लाइ मौलवी शेहज़ाद जमील जो यूट्यूब चैनल सब्सक्राइब कंदा। अल्लाह जे वास्ते इन ज़िलत मां इन गुनाह मां निकिरी अचो छो त गुनाह करे असां मरंदासीं असांखे जहन्नम नसीब थी। आयत कुरान शरीफ जी शायद तव्हां ॿुधी हूंदी आलमनि खां कुल्लु मन अलैहि फ़ान, सभु कुझु फना थींदो वयबका वजहु रब्बिका ज़ुल जलाल वल इकराम, सिर्फ़ ज़ात हिकु अल्लाह जी रहंदी। कुल्लु मन अलैहा फ़ान, कुल्लु मन अलैहा फ़ान, सभु कुझु फना थी वेंदो। हाणे हिक माण्हूअ खे कुल्लु नफ्सिन ज़ाइक़तुल मौत, हर हिक नफ़्स खे मौत जो ज़ाइक़ो चखणो आहे। हर को मरी वियो को बि न बचियो। मौलाना तारिक जमील जो पुटु आसिम जमील अल्लाह जी जवानी में मौत थी। मौलाना तारिक जमील जो पुटु आसिम जमील अल्लाह से जवानी में मौत थी। हू थोड़ो उनके बीमारी हुई कुदरती, शायद दिमाग़ जी बीमारी हुयसि, ज़हन हुनजो सही न हुयो त हुन पंहिंजो पाण खे शूट पाण कयो, छो त हुनजी तबियत सही न हुई, हुन शायद दिमाग़ सही न हुयो। मुंहिंजे ख़्याल में के माण्हू मीडिया ते अहिड़ियूं ख़बरूं हलाईंदा आहिनि जो फलाणी दुश्मनी सां मरी वियो, हीअं कई पीउ जी नाफ़रमानी सां या पीउ को लफ़्ज़ चयो इन जेका पाण शूट कयईं, इहे माण्हू इलाही कूड़ आहे, सॼो मीडिया कूड़ आहे सॼो। मां तव्हांखे सच्चाई ॿुधायां थो त हुन पंहिंजो पाण खे शूट कयो, पर हुनजी जेकी ज़हनी तबियत इहा सही न हुई। शायद इन जे ॾुख असां सभिनी खे थियो आहे, असां मञूं था, पर इन रोअण को दाऊं करण सां कुझु न थींदो, उहो वापसि न ईंदो रहंदो, हुनखे रूह खे तकलीफ़ थींदी। अल्लाह बसि तव्हां दुआऊं कयो, अल्लाह हुनखे जन्नतुल फिरदौस में आला मक़ामात नसीब अता फरमाए। ऐं ॾुख सभिनि खे थियो आहे इंतिहाई, ऐं इन में दुआउनि में बसि यादि रखो, अल्लाह सां गॾु दुआ कयो त अल्लाह साईं उनखे बख़्शे ऐं उनखे जन्नत फिरदौस में आला मक़ाम नसीब अता